बि शुक्रियो अदा कंदुसि साईं कांजी एडवोकेट जेको असांजे हाई कोर्ट बार जो जनरल सेक्रेटरी आहे। हुन हिते असांजी जे हक़ जे लाइ असीं हिते आयासीं। हुन असांजी पिटीशन दायर कई ऐं उन पिटीशन में जज साहब फुल ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंखे कांजीमल तमामु घणे नमूने सां हुनखे ॿुधायो, डिफाइन करे ॿुधाई त साईं ही जेके आहिनि झोल आहिनि, अकेलो माण्हू को बि फ़ैसिलो नथो करे सघे, जॾहिं त मर्कज़ी कमेटी तरफ़ां 3 मेंबर आहिनि। छो त हिकिड़े माण्हू फ़ैसिलो कयो आहे, राति जी ऊंदाही में वेही राति जो ई हुन नोटिफिकेशन जेके असांजा फार्म रद्द करे 2 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो ऐलान करे ऐं हुननि खे अनअपोज़ करे ॾेई छॾियो। असां उन जे लाइ जेको आहे सो कोर्ट सां रुजू कयोसीं। कोर्ट सगोरी असांजी जेका आहे दरख़्वास्त ॿुधंदे जेको आहे सो धुरियुनि खे नोटिस जारी कया आहिनि ऐं इनशा अल्लाह असां हक़ ऐं सच जी फतह थींदी ऐं ज़िले जी इलेक्शन थींदी ऐं पोइ जेको खटींदो असां उन खे गुलनि जा हार पाराईंदासीं। राइट आहे, डेमोक्रेसी आहे, इहो असांखे मिलणु खपे। उहो असांखे कोर्ट इनशाला ॾियारींदासीं। पूरो यकीन असांखे कोर्ट ते, ऐं वकील असांजी तमामु बहितरीन आर्ग्यू कया ऐं जज साहब उनखे ॿुधो ऐं असांजा नोटिस थिया आहिनि। इनशाला असांखे फतह थींदी। पेटे अलफ़ ज़िंदाबाद, उस्ताद साहब ज़िंदाबाद।